नए आर्मी चीफ की मुक़ररी वारो अमल हलंदड़ महीने की आख़िर या ईंदड़ महीने शुरू थी वेंदो। ॿिनि महीननि जी नवंबर में भी आराम से गुज़री वेंदो। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त आर्मी चीफ की मुक़ररी लाइ 5 नाला ईंदा, जंहिंमां कंहिं हिक जी मुक़ररी कई वेंदी। इमरान जेतिरी देर भी इक़्तिदार में रहियो कंहिंजी सहारे ते रहियो। मुलाक़ातुनि में पैर पकड़ींदड़ इमरान जलसनि में बबकियूं हणी रहियो आहे। पाकिस्तान जा चौकीदार सरहदनि जे मुहाफ़िज़ ऐं आइन जी मातियत आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा मुलाज़मत वारो मुद्दो पूरो थियण ते उहिदो छॾण जो ऐलान करे छॾियो। वाशिंगटन में मीडिया सां ॻाल्हाईंदे आर्मी चीफ चयो त मुलाज़मत जो मुद्दो पूरो थींदे ई उहिदो छॾण जो वाइदो कयो हो जेको पाड़ींदुसि। हथियारबंद फ़ौज पाण खे सियासत खां परे करे छॾियो आहे, परे ई रहण चाहे थी। मज़बूत मईशत खां सवाइ क़ौम हदफ़ हासिल नथी करे सघे। आर्मी चीफ वाशिंगटन में पाकिस्तानी सिफारतखाने जी आचियाणे में भी शिरकत कई। अच्छा शादी हमने आपका नाम मीटिंग करने आपने हम तीनों ने और वो फॉरन सेक्रेटरी उसमें हमने सिर्फ कहना है कि वो जो लेटर है उसकी चुप करके मिनट्स या होता है नहीं। मैं कह रहा हूँ इसके ये आजम कह रहा हूँ उसके मिनट्स बनाने के सजेशन नहीं, इसमें फोटो स्टेट समझ में आप नौ का है मीटिंग 7 को गया। हमने तो अमेरिकन का नाम लेना ही नहीं है किसी सूरत में हम लिखे। सो इस इशू के ऊपर प्लीज किसी के मुंह से मुल्क का नाम ना निकले, ये बहुत इंपॉर्टेंट है आप सबके लिए। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं पीटीआई जे ॿियनि अॻुवाणनि जी साइफ़र बाबति ऑडियो लीक्स जी जांच लाइ कमेटी क़ाइमु। एफआईए जी 5 रुकनी जांच टीम जी सरबराही इस्लामाबाद ज़ोन जो डायरेक्टर कंदो। आईएसआई ऐं आईबी जा 3 नुमाइंदा भी कमेटी में शामिल हूंदा। नोटिफिकेशन मूजिब जांच कमेटी ऑडियो लीक्स ते जांच मुकम्मल करे रिपोर्ट वफ़ाक़ी काबीना खे पेश कंदी। ज़रियनि मूजिब कमेटी इमरान खान, शाह महमूद कुरैशी, असद उमर ऐं अॻूणे प्रिंसिपल सेक्रेटरी आज़म खान खे तलब करे सघंदी। छा अदालत पार्लियामेंट पारां ठाहियल कानून ख़त्म करे सघे थी? सुप्रीम कोर्ट हेल ताईं कहिड़ी ख़त्म कयल कानून खे बहाल कयो आहे। सुप्रीम कोर्ट जा नैब तरमीमुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते पीटीआई चेयरमैन इमरान खान जे वकील खां सवाल। वकील ख्वाजा हारिस दलील ॾींदे चयो त सुप्रीम कोर्ट 1990 में ख़त्म कयल कानून बहाल करण जो हुकुम ॾेई चुकी आहे। एहतसाब बाबति 1949 जो कानून मौजूदु आहे। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾिना त अदालत बुनियादी इंसानी हक़नि वारी भञकड़ी जी मामलनि ते गौर कंदी। पीटीआई अॻुवाण फवाद चौधरी चयो आहे त नैब कानून में तरमीम खां पोइ एहतसाब जो कानून ख़त्म थी चुको आहे। करप्शन कंदड़ हाणे प्ले बारकिन तहत वापसि कयल ॿीहर वठण जो चवंदा। इक़्तिदार में आया ई पंहिंजा करप्शन केस ख़त्म कराइण लाइ हुआ। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त मईशत बाबति आर्मी चीफ जे बयान जी आचिया कयूं था। जेसि ताईं मुल्क में सियासी इस्तेहकाम न ईंदो मुल्की मईशत बहितर न थींदी। अॻूणे डीजी एफआईए बशीर मेमण खेसि वज़ीर आज़म हाउस बाबति हैकर्स जे ट्वीट्स जी तस्दीक करे छॾी। निजी टीवी खे इंटरव्यू ॾींदे बशीर मेमण चयो त अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान मरियम नवाज़ खे घटि वधि ॻाल्हायो, जंहिं ते कावड़ आई ऐं वॾे आवाज़ में ॻाल्हायो,
जंहिं बाद आज़म खान खे हथ खां पकड़े बाथरूम वठी वियो ऐं दरवाज़ो बंदि करे छॾियो। गुज़िरियल ॾींहुं हैकर्स ट्वीट में दावा कई हुई त बशीर मेमण खे इमरान खान बाथरूम में बंदि कराए छॾियो हो। सुप्रीम कोर्ट बोर मुतासिरनि जी बहाली लाइ सिविल जजिस जी सबराई में जोड़ियल निगरानी कमेटी जी क़याम लाइ ख़िलाफ़ स्टे ॾियण वारी सिंध हुकूमत जी इस्तदा रद्द करे छॾी। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में बेंच पारां सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ इस्तदा रद्द कंदे निगरानी कमेटियुनि खे कम जारी रखण जी इजाज़त। अदालत सिविल जजिस जी सरबराही में जोड़ियल कमेटियुनि खे बोर्ड मुतासिरनि जी बहाली वारे कमनि में मुदाख़िलत ऐं कंट्रोल खां रोके छॾियो। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त कुदरती आफ़त सबबि माण्हुनि जूं ज़िंदगियूं मुतासिर थियूं आहिनि। सिंध हुकूमत सम्झे थी त कमेटियुनि जी जोड़जक एग्ज़ीक्यूटिव जी बहाली ऐं रिलीफ जे कम में मुदाख़िलत आहे। धुरियुनि खे नोटिस जारी कयूं था। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾिना त हाई कोर्ट बुनियादी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ आर्डर जारी कयो। मुनासिब थियो त ईंदड़ ॿुधनीअ ते स्टे ॾींदासीं। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां ऑस्ट्रेलिया जे हाई कमिश्नर नील हॉक्सन जी मुलाक़ात। ऑस्ट्रेलियावी हाई कमिश्नर पारां ॿोॾि सबबि जानी ऐं माली नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। वॾे वज़ीर चयो त फूड सिक्योरिटी खे साम्हूं रखंदे कणिक जी पोखीअ खे यकीनी बणाए रहिया आहियूं। ज़रई शोबे खे सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि। नवां फसल मुतारिफ़ कराइण ते कमु करे रहिया आहियूं। दुनिया में पाणी महांगो थींदो पियो वञे। सिंध हुकूमत घटि पाणी वारनि फसलनि ते कमु करे रही आहे। सिंध में बोर्ड ऐं बरसातनि सबबि 760 माण्हू फोत थियण ऐं 8422 ज़ख़्मी थियण जी तस्दीक। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सिंध हुकूमत जूं इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि। 24 कलाकनि दौरान वधीक 38,250 कुटुंबनि खे राशन बैग ॾिना विया। मजमूई तौर ते 13,22,603 माण्हुनि खे राशन ॾिनो वियो। मुतासिरनि खे खेमा, तरपाल, मच्छरदानियूं ऐं सोलर लाइट्स बि फ़राहम कयूं वयूं। जारी कयल बयान में शर्जील मेमण चयो त मुतासिरनि खे पचायल खाधे जूं देगियूं ऐं ॿियो सामान बि ॾिनो वियो। रिलीफ कैंप्स मां 1800 माण्हुनि पंहिंजे घरनि में मोटी चुका आहिनि। 3,35,718 मुतासिर कैंपनि में तरसियल आहिनि। सिंध में वबाई बीमारियुनि खे पौधकनि जो सिलसिलो बंदि न थियो। वधीक 10 ॼणनि दम ॾेई छॾियो। टुल वेझो ॻोठ अब्दुल वहाब खोसो में मलेरिया खे 35 वरनि जो फ़हीम खोसो हयाती विञाए वेठो। बख्शापुर जे ॻोठ मोहम्मद नवाज़ भुट्टो वासी 7 वरनि जो तारिक महमूद भुट्टो मलेरिया खे कराची जी खानगी अस्पताल में फोत। खैरपुर जे जांवरी पाड़े में 28 वरनि जो शायान जांवरी गैस्ट्रो खे दम ॾिनो। खैरपुर जे ॻोठ शेर खान चांडियो वासन 8 वरनि जी मासूमा चांडियो दिमाग़ी मलेरिया खे फोत थी वई। मीरो खान वेझो ॻोठ रईस बंबू चांडियो में 17 वरनि जो अरबाब चांडियो मलेरिया खे फोत थियो। कुंभ वेझो ॻोठ गुल सूमरो वासी 50 वरनि जी आढो खान गेस्टो खे दम ॾिनो। सुल्तानकोट सिजावल जोड़े जो ऐं ठारू शाह में बि 3 ॼणनि बीमारियुनि खे दम ॾेई छॾियो। इस्तीफ़ाउनि जी मंज़ूरी वारे मामले ते तहरीक इंसाफ़ जी दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मुक़ररु। चीफ जस्टिस अतर मनलाई सरबराही में इस्लामाबाद हाई कोर्ट जी बेंच सुभाणे ॿुधणी कंदी। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त मेंबर्स आइन जे आर्टिकल 64 तहत इस्तीफ़ाऊं ॾिनियूं। कानून मूजिबि मेंबर्स खे ॿुधण खां सवाइ स्पीकर संदन इस्तीफ़ाऊं मंज़ूर नथो करे सघे। अदालत खे इस्तदा आहे त क़ौमी असेंबली जे स्पीकर खे हिदायत कई वञे त इस्तीफ़ाउनि जी मंज़ूरी बाबति आइनी ज़िम्मेवारी पूरी करे। कराची में मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कंदड़ IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां CM हाउस ॾांहुं वञण जी कोशिश। पुलिस खेनि रोके वरितो। चकरियूं ऐं लठबाज़ी केतिराई गिरफ़्तार। मुज़ाहिरीन पारां मुतालबा मंज़ूर न थियण जी सूरत में CM हाउस ॾांहुं वञण जो ऐलान।
नवाबशाह में आचार जी फैक्ट्री में कम करण दौरान साहब उसाड़ जण सबब 4 पोरियत फोत। हाशिम टाउन में आचार जी फैक्ट्री में कम करण दौरान साहब उसाड़ जण सबब नासिर भट्टी संदसि पुट सलमान दानिश ऐं कासिम खोसो फोत थी विया। लाश अस्पताल मुंतकिल। वाक़े बाद असिस्टेंट कमिश्नर फैक्ट्री खे सील करे छॾियो। टंडो अलहर में नाले जी खोटराई दौरान गैस जी लाइन धमाके सां फाटी पई। गैस जी सप्लाई बंद। फयाज कॉलोनी में नाले जी खोटराई दौरान गैस जी लाइन धमाके सबब फाटी पई। सुई गैस जो इंतजामिया चवण आहे त खोटराई में हेवी मशीनरी इस्तेमाल थियण करे लाइन फाटी पई आहे। लाइन टुटण सबब गैस जी फ्राहमी मुअत्तल कई वई आहे। खड़ी तेरी बिकड़ी हो यारा तो हर दिक्कत कदम हर चाहो तुझे ना कितना पानी बैठा ने बोठ दे वने बोठ के आगे बुडू पिया नहीं अकेला 14 15 रोनाल्डो का वार है सिंधी ॿोलीअ जो पहिरियों सभ खां वॾो डिजिटल चैनल KTN काविशेसन जे बरसात ऐं बोर्ड सटियल माण्हुनि जी सहायता लाइ सभ खां अॻु भरा। रिलीफ कैंप्स ते गॾिकल इमदादी सामान मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बोर्ड मुतासिरनि में विरहाइण जो सिलसिलो जारी। KTN काविश पारां मुतासिरनि जे इलाज लाइ मेडिकल कैंप बि क़ाइम। KTN ऐं काविश पारां सिंध जे समूरनि ज़िले हेडक्वार्टर्स में बरसात ऐं बोर्ड मुतासिरनि लाइ रिलीफ कैंप क़ाइम थियल। अवां बि अॻिते वधो ऐं मुतासिर भाउरनि ऐं भेनरुनि जी मदद कयो।